सांगड़ में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद काइम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ SSP सांगड़ कैप्टन सद्दाम हुसैन जी अगवानी में ॾोहारनि खिलाफ़ कामयाब कार्रवाइयूं जारी आहिनि। उन सिलसिले में SHO संजोरो अब्दुल मजीद आराइन पंहिंजे मातहत अमले सां गॾु रूपोश जवाबदार हैदर बख्श उर्फ हैदरू लिंड खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां हिकु TT पिस्टल हथ करे वरितो। गिरफ़्तार जवाबदार फुर ऐं पुलिस जे मुक़ाबलनि जहिड़नि संगीन नौयत जे केसनि में इंतिहाई घुर्बल आहे। जवाबदार खिलाफ़ गैर कानूनी हथियार रखणु सिंध आर्म्स एक्ट जे कलमनि तहत हिकु अलॻि केस पिणु दाख़िल कयो वियो आहे। SHO सरारी रहीम हुसैन वसवाणो पंहिंजे मातहत अमले सां गॾु साहिब खान मक्सी जे शराब ठाहिण वारी भट्टी ते छापो हणी 1260 लीटर शराब हथ करे वरिती आहे, जॾहिं त मौक़े ते सवें लीटर अणतयार थियल शराब खे ज़ाया ऐं भट्टीअ खे ड्राहे पट करे छॾियो आहे। जॾहिं त जवाबदार उन खां पहिरीं बि मंशात जे हिकु केस में रूपोशो SHO लुंडू कुर्बान अली राजपर पंहिंजे मातहत अमले सां गॾु पुलिस मुक़ाबले ऐं हंगामे जे केस में घुर्बल मफरूर जवाबदार अली मर्दान उमरानीअ खे गिरफ़्तार करे वरितो आहे। SHO झोल ज़हूर अहमद नूनारी पंहिंजे मातहत अमले सां गॾु ॻुझे इतला ते घुंडण जे इलाइक़े में छापो हणी जवाबदार सदोरो ख़ासि केली ऐं महमद अली ख़ासि केली खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त जवाबदार जे ख़िलाफ़ पुलिस जी जाइज़ ड्यूटीअ में रुकावट विझण ते उन्हनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। SHO सां गॾु सनाउल्लाह पंवर चोरीअ जे केस में रूपोश जवाबदार इस्माइल शर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। SHO खिपरो महमद इब्राहिम सूमरो फिराट केस में घुर्बल मफरूर जवाबदार गुलाम अहमद नौरी खे गिरफ़्तार करे वरितो आहे।